नाहली है छो त जेका पूरा डोमिसाइल है डीसी एसी कमिश्नर ये ठाहींदा ही जेके असां वटि धारिया ऑफिसर हिननि मुक़ररु कया आहिनि तव्हां ॾिसो त हीअ त एॾा न हलनि जो हिते सेनेटर ऐं सूबाई असेंबली मेंबर बि धारियनि सूबनि जा आहिनि असांजो को ॿाहिरि आहे चूंडियल माण्हू त हीअ सॼे जी सॼी असांजे हुकुमरान जी नाहली आहे उन्हनि ई सॼो कहाणी कंदी आहे बुनियादी तौर ते हिन शइ खे असीं ग़लति था सम्झूं ऐं वज़ीर आला खे हिकिड़े ई नोटिफिकेशन सां जेके गैर क़ानूनी डोमिसाइल रद्द करे हिते जे नौजवाननि खे रोज़गार ॾियणु खपे ॿियो धारी आबादकारी असां लाइ मथे सूर थी वई आहे असांजे भविष्य ते ॿार आहे असां अकिलतनि चेंज पिया थियूं उन करे जिते किथे जेके बर्मी बंगाली धारिया माण्हू उन्हनि खे नेखाली ॾिनी वञे उन लाइ सिंधी माण्हू सुजाग थी चुको आहे उनजी हिते शहरियत ख़तमु कई वञे वर्क परमिट जारी कयो वञे उन्हनि खे हिते रहाइश न ॾिनी वञे ऐं उन्हनि खे मिल्कियत ख़रीद करण जो हक़ु न ॾिनो वञे उन्हनि खे वोट जो हक़ु न ॾिनो वञे जेकॾहिं इहे शयूं न कयूं त सॼी सिंध में हीअ जेका एहतिजाजी तहरीक आहे सिंध जो माण्हू आहे ऐं सुजाग थी चुको आहे उहो हिननि जे ख़िलाफ़ु सॼी सिंध में हिननि जो घेराव कंदो ऐं तहरीक हलाईंदो जेसीं ताईं असीं हिननि धारियुनि खे हितां निकाली नथा ॾेई सघूं।